में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बे हाथ में थैलो आ। ये भी टेंशन, मां भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मथा मारी ही वधो इन्फ्लेशन। लड़ चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुनना, झूम गरजा मस्ती चाहिए। कितकिताई, मिली कयूं तो कितकिताई, थोड़ा जुमायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई, तो मिली कयूं कितकिताई, थोड़ा नचायूं, थोड़ा खिलायूं, अच्छा तो मिली दिसु कितकिताई, अच्छा तो मिली कितकिताई। मुसीबत ना वड्डी मुसीबत, वड्डी ना ॾाढी वॾी मुसीबत। ॼण सरकार खाधे ते टैक्स लॻाए छॾियो हुजे। हुन खां बि वॾी मुसीबत, शहर जूं सभु छोकिरियूं शहर छॾे पई वञनि। हाणे चुप कयो, ईअं मिसाल ॾेई करे मुसीबत जो रेट न करायो। हीअ त एॾी वॾी मुसीबत आहे ॼण टाटा बिरला, बिल गेट्स ऐं अंबाणी मूंखां बिज़नेस करण जी सलाह वठण आया हुजनि ऐं बाबे मूंखे पटाटा वठण लाइ ॿाहिरि मोकिले छॾियो हुजे। छा थियो? कुछ न, मां इंडिया जे बारे में सोचे रही बस। इंडिया जा केॾा न ख़राब ॾींहं हूंदा जो टाटा बिरला अंबाणी सभ खां वधीक फ्लॉप माण्हुनि खां सलाह वठनि। पंहिंजे घोट खे फ्लॉप थी चई, इहो सेखारियो तुंहिंजे माइटनि? मुंहिंजे माइटनि त सेखारियो त अगरि को चर्चो करे त उन ते खिलजे, ऐं तव्हां त हेॾो वॾो चर्चो कयो टाटा बिरला अंबाणी, तव्हां खां सलाह वठंदा, मां खिलियसि। हाणे खिलण जो न रुअण जो टाइम आहे। पंहिंजे झगड़ी में विसरी वियो छा त बाबा अॼु कंहिं योगी बाबा खे वठी अचण वारो हो? अलाए बाबा कहिड़े योगी बाबा खे वठी ईंदो, ॿई मिली करे असांजो जीअण हराम करे छॾींदा। ये भेर भी बाबा अलाए करे बाबा घोटाले श्री के वठी आयो, असांजी ज़िंदगी हराम करे छॾी, असल गड़बड़ घोटालो करे छॾी ज़िंदगीअ में। मूंखे चवंदो हिन प्लान में ही गलत आहे, ही अखर गलत आहे, ही सब गलत आहे, असल गलत चई करे मुंहिंजा सुपर हिट प्लान भी फेल करे छॾी। तव्हांजो त बि हाल सुठो, मूंखे चई मुंहिंजे मथां राहु केतु शनि मंगल सभु पिया फिरनि, 8 ॾींहंनि लाइ छोकिरियुनि ॾिसण जी पाबंदी लॻाए छॾियईं। छा त बाबा हो, लंबा खुलियल वार, मथे ते कारो तिलक, गले में रुद्राक्ष जी माला, ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं अखियूं ऐं शिकिल अमरीश पुरी, कादर खान, शक्ति कपूर, गुलशन ग्रोवर सभिनी जी थोड़ी थोड़ी ओधर वठी करे ठाही हुजईं। केॾो ख़तरनाक बाबा हो। मूंखां बि अलाए कहिड़ा कहिड़ा विर्त खाइण लॻो। घोट जे नाले सां तीखा चौथ, सहुरे जे नाले सां खट्टा चौथ, सस जे नाले सां मीठा चौथ। उहो त छॾियो, हू पाड़े वारो केसवाणी, उन जे नाले सां बि विर्त। तो केसवाणी नाले सां विर्त रखियो? वो छॾियो, अॼु वरी नओं बाबा अचण वारो आहे। इहो ॿुधी मुंहिंजी त बुख ई मरी वई आहे। 10 मिंटनि खां सिर्फ़ 20 ॼमूं खाधा आहिनि। अगरि बाबा जीअं राणन कयो, हाणे ही अलाए छा कंदो, सोचे ई डपु थो लॻे। खैर हाणे तो सभु गुरु बाबा जे हथ में आहे। इजो बाबा जो सॾु आयो ऐं असांजी रहियल खयल आज़ादी बि ख़त्म। तमो जेकी कुछ चयो वो तव्हां सभिनी चङी तरह समझो न? जी डैड। अरे मां हेॾो सारो 6 फुटनि जो तुंहिंजे साम्हूं जीअरो जागंदो बीठो आहियां ऐं तूं मूंखे डैड थो चईं? घणा भेरा सम्झायो थी मां त मूंखे डैड न पर बाबा करे सॾींदा कयो। ही आहिनि मुंहिंजा पुट, जीअरे जागंदे पीउ खे मारण लाइ तयारु थी बीठा आहियो। हाणे तव्हां हिते ई चुपचाप बीठा रहो, मां ॿाहिरि वञी उन्हनि खे अंदरि वठी थो अचां। हू जीअं ई अंदरि अचनि
तव्हां सभई श्रद्धा सां पहिरें पई हुननि खां आसीस वठिजो, का बदतमीज़ी न कजो। हलो, ख़ासि करे तूं ख़बरदार जेका बेअदबी कई अथई, ठीकु आहे? बीहो हिते, मां हुननि खे वठी थो अचां। हे आहिनि देवी टेंशन मुक्ति माता। हिननि जी महिमा अपरंपार आहे। दौलत है ललो ललो रहो ललो अचो अची माता खां आसीस वठो। अज खां तुंहिंजे हर प्लान में तुंहिंजा पैसा कोन वेंदा, सदाई ॿियनि जा पैसा ॿुॾनि। बात बंद कर लल्लू। अज खां तोखे छोकरियुनि जी मार घटि पवंदी। बिंदास फ्लर्ट कर। हाणे खां ई शुरू कयूं? चयो मैं घटि पवंदी, हिते घणी पवंदी। मार तो खियासी से कोन खपे। चल तुंहिंजो हाज़मो मज़बूत थे, लकड़ पत्थर जेके भी खाई से सवलाई सां हज़म थी वञे। सभागी माता, सभागी खे भी आसीस ॾियो। चल तुंहिंजो हर कम सवलाई सां थी वञे। थी वियो, सब कम थी वियो। बासण भी मले छॾियई। ॿुध, कल कपड़ा अध में छॾे वई हुई। सभागी, ये कमा वारी माई ना है, ये माँ है। माई कमा वारी माई खबर आहे? सभागी तो समझी न थी। माता थकजी पिया आहिनि, हिननि खे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। अचो माता, अचो। बिराजो माते। तव्हां सभई हिते छो आया? मूं तव्हांखे चयो न, माता खे आराम करणो आहे। वञो, अॼु जी राति माता हिते ई रहंदी। बस अॼो की रात? मां तव्हां हफ़्तो त गॾु रहो। तू चिंता न कर लल्लू, मां हिक ही रात में तव्हां सभिनी जो कल्याण करे छॾींदसि। जेका ॾुखियाई अचणी हूंदी सभु परे थी वेंदी। ॾुखियाई? हिन घर ते के ॾुखियायूं अचण वारियूं आहिनि छा? तव्हां चिंता छो था कयो? हाणे मां अची वई आहियां त ॾुखियायूं किथां ईंदियूं। बसि इन ॾुखियायुनि खे परियां रखण लाइ तव्हां खां हिकु कुर्बानी घुर्जे। कुर्बानी? कहिड़ी कुर्बानी घुर्जेव माता? तव्हां हुकुम करियो, मां तव्हां लाइ 100 कुर्बानियूं करण लाइ तयारु आहियां। तव्हां चाहियो त हीअ मुंहिंजी नुंहुं, हीअ खाइण बंदि करे छॾींदी। हीअ मुंहिंजो पुटु दौलत, हीअ पंहिंजे ख़ाली दिमाग़ जो दरवाज़ो बंदि करे छॾींदो। हीअ लल्लू दुनिया जे सभिनी छोकिरियुनि खां रखड़ी ॿधाए छॾींदो। ऐं मां पंहिंजी धीअ लेज़ीअ खे बि फ़ोन करे चई थो छॾियां त हूअ सलवार कुर्तो ई पाईंदी ऐं 2 चोटियूं करे रिब न ॿधी घुमंदी ऐं हमेशह सिंधीअ में ई ॻाल्हाईंदी। तव्हां ॾिठो न माते, हीअ सभु तव्हांजे लाइ इहे कुर्बानियूं करण लाइ तयारु आहे। पर हिन भेरे बलीअ जो बकरो ही सभु कोन थींदा। कुर्बानी तव्हां खां खपे। मूंखां? हा हा, मां पंहिंजा 2 पुट कुर्बान करण लाइ तयारु आहियां। तव्हां सिर्फ़ु हुकुम करियो, तव्हांखे कहिड़ो खपे? ही कमचोर या ही फ्लॉप? अञा दुनिया जा अहिड़ा ख़राब ॾींहं कोन आया आहिनि जो बांदर ऐं ॾेडरनि खां
कुर्बानियों अथियूं। तू डिज ना पैसनि जी ॻाल्हि कान्हे, कुर्बानी खपे तुंहिंजी आवाज़ जी। यानी तव्हांखे मुंहिंजो आवाज़ खपे, जो कोई गानो वानो रिकॉर्ड कराइणो आहे छा? रिकॉर्ड करणो कान्हे, रिकॉर्ड बंदि करणो आहे। तोखे हाणे खां 24 कलाकनि लाइ वात मां हिकु लफ़्ज़ कोन कढणो आहे। छा? इहो तुंहिंजो आख़िरी लफ़्ज़ हो। ख़बरदार, हिकु अखर ॿियो निकितो मुसीबतनि जो पहाड़ थो टुटी सघे। हाणे एकांत वञो, पोइ अकेले में मां तव्हांजो कमु तमामु कंदसि। माता 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 तव्हांखे त ऑलरेडी सब ख़बर आहे, प्रियंका बिना मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे। अलाए मिस चोपड़ा मां मिसिस किदानी थी सघंदी या न, पर मुंहिंजी हिकु ख़्वाहिश आहे त मां हुनजे लाइ हिकु मंदिर ठारायां ऐं मंदिर में प्रियंका जी संगमरमर जी मूर्ति हुजे। जे वो मूंखे न मिली त मां 24 कलाक हुनजे यादि में लीन रहंदुसि। बस माता, ॿियो कुछ न खपे। खर्च खर्च 2.5 लख। 2.5 लख? ॾिठो माता, कहिड़ा ॿार पिया आहिनि मुंहिंजनि कर्मनि में। ॾिस केॾो न प्यार आहे तुंहिंजे डैड खे तुंहिंजे लाइ। चए पियो तुंहिंजी हर इच्छा संदसि अखियुनि ते। न न न न न न न न वञ ऐश कर, छा आहे ॻाल्हि में? छा? डैड डैड यू आर ग्रेट। माता यू आर सुपर सुपर ग्रेट। चओ पुट, कहिड़ो कष्ट आहे तोखे? जय टेंशन मुक्त माता। माता तव्हांजी कृपा सां मुंहिंजे दिमाग़ में हिकु नओं ऐं गर्मा गर्म प्लान आयो आहे। मां कट इट शॉर्ट। रक़म 1 लख रुपयो। ऐंठ तई मुआ, हूंदो तई मुंहं में। ॾिस छा थो चए ही बालक। सब सम्झ में अचे थो छा थो चवणु चाहे। तू कोन सम्झी दौलत? चए थो मुंहिंजे पुट खे 1 लख कीअं पूरो पवंदो? 5 लख 5 लख थो ॾेई। ऐश कर। टेंशन मुक्ति माता जिंदाबाद। टेंशन मुक्ति माता जिंदाबाद जिंदाबाद। टेंशन मुक्ति माता जिंदाबाद। ॿुधाए पुट, तोखे कहिड़ो सूर आहे? पेट में सूर हूंदुसि जॾहिं ॾिस कुझु न कुझु खाईंदी ई रहंदी आहे। पेट अथसि की न खूह। माता सूरत एॾा आहिनि जो तव्हांखे छा ॿुधायां, पर फ़िलहाल हिकु वॾो सूर आहे मुंहिंजे भाउ जो। वेचारे जी नौकरी छुटी वई आहे, इन करे त ऑफिस तरफ़ां मिलियल क्वार्टर बि छॾिणो थो पवेसि। केॾां वेंदो ज़ाल ॿार वठी? दिलि त थींदी आहे हुनखे चवां 1 महीनो हिते ई अची रहे। ॾिस पुट, तुंहिंजो सालो केॾो न सुठो माण्हू आहे। चई रहियो आहे त हीअ दुनिया हुन मालिक ठाही आहे। केरु किथे बि रहे, घुराए पंहिंजे भाउ खे पंहिंजी फैमिलीअ सां, पोइ हिते अची रहनि बिंदास। माता तव्हां धन्य आहियो। माता तव्हां त अॼु चमत्कार करे ॾेखारियो। बबूर जे वण मां ॿेर मिलिया। जय हो मां। वाह भगवान, तुंहिंजा लख लख शुक्राना आहिनि जो तूं टेंशन मुक्ति मां खे हिते मोकिले ॾिनई। हीअ दुनिया हुन मालिक ठाही आहे। केरु किथे बि रहे, घुराए पंहिंजे भाउ खे पंहिंजी फैमिलीअ सां, पोइ हिते अची रहनि बिंदास। ये तो मुझे सब टेंशन गायब करे छॾींदी।
ऐं मुंहिंजा सिकीलदा पेका मूंसां गॾु हिते रहंदा। थैंक यू। ये टेंशन मां त हिकदमि हिट आहे, बिल्कुलु मुंहिंजे प्लान वांगुरु। मां चवंदो हुउसि न त सिंधी इज़ होप नेवर फ्लॉप। तू कोन सम्झी दौलत, चए थो मुंहिंजे पुट खे 1 लख कीअं पूरो पवंदो, चए थो 5 लख खण ऐश कर। मूंखे पक हुई केरु त ईंदो हुतां वठी करे मुंहिंजी अहमियत सम्झंदो ऐं मुंहिंजो दुनिया में नालो थींदो। ओ प्रियंका, आखिर मुंहिंजो सुपनो सच थींदो। मां तुंहिंजे नाले जो मंदिर ठारींदुसि ऐं मंदिर जे ॿाहिरि वेही प्रियंका चालीसा कंदुसि। तुंहिंजी हर इच्छा संदसि अखियुनि ते 2.5 लख ऐश कर। जय प्रियंका देवी, 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 जय प्रियंका देवी। हाणे हलो, टेंशन मां सभिनी खे शाम जो हेठि घुरायो आहे। ख़ासि ॻाल्हि आहे। हा हलो, मस त असांजो सुठो टाइम आयो आहे, 1 सेकंड बि विञाइण न घुर्जे। हलो हलो हलो। तव्हां जूं मुसीबतूं दूर करण लाइ मां अची वियसि, पर इहे दूर ई रहनि इन करे तव्हां सभिनी खे बि कुझु करणो आहे। जीअं गांधी जी चयो आहे, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो। मुंहिंजा ॿोल ॿुधी तव्हां सभिनी सुहिणियूं शयूं ई ॿुधियूं आहिनि। हिन ॻाल्हाइण बंदि कयो आहे, इन करे बुरा मत ॿोलो बि थी वियो। हाणे तव्हां सभिनी खे बुरा मत देखो करणो आहे। इन लाइ हिन घड़ीअ खां सुबुह ताईं तव्हां सभु पंहिंजियूं अखियूं बंदि रखंदा। कुझु बि थी वञे, अखियूं न आहिनि खुलणियूं। बसि पोइ ॾिसो, अॼु जी राति गुज़री ऐं सुभाणे जो सिज तव्हांजो। हे भगवान, मां पंहिंजो लेट नाइट डिनर कीअं कंदसि, ख़बर ई कोन पवंदी। फुल्को पाणीअ मां पई बोरियां की भाॼीअ मां। पहिरीं फुल्को त मिले, किथे आहे? हे भगवान, किथे आहे? वाह वाह, माता अॼु मूंखे मस्त प्लान ॾेई छॾियो, हिकु नओं प्लान। मां अंधनि जो स्कूल खोलींदुसि ऐं माता हुन जो तरीक़ो बि ॿुधाए छॾियो, अंधनि वांगुरु हलण जी प्रैक्टिस कराए करे। वाह, जय टेंशन मुक्त माता। दुनिया चवंदी आहे त ख़ूबसूरती मन जी अखियुनि सां ॾिसबी आहे, पर मां बंदि अखियुनि सां टेंशन मुक्ति माता जी सूंहं ॾिसंदुसि। हा, हेॾा बावा घर में वठी आयसि, पर कंहिं बि अखियूं बंदि करण लाइ कोन चयो। हिन माता अलाए छो अखियूं बंदि करण लाइ चयो। अधु कलाक खां पाणीअ जो गिलास पियो ॻोल्हियां, पर सम्झ में नथो अचे रंधिणे ॾांहुं वञा पियो कि न रंधिणे खां वापसि पियो अचां। हे भॻवान, अलाए कॾहिं पाणी मिलंदो।
माता है। न न इहो माता न आहे, हीअ त कम वारी माई आहे। कम वारी। 6 महीना अॻु हुन केसवानी जे घर में कम कंदी हुई, उतां बि चोरी करे भॻी हुई। अरे वाह सभागी, अॼु सुबुह जी ॻाल्हि तोखे यादि कोन रहंदी आहे ऐं 6 महीना अॻु जी ॻाल्हि तोखे यादि रहिजी वई। तो त कमाल करे छॾियो। छा कयो? तो साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो, वणियो न त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल, पाण बि ॾिसो ॿियनि खे ॿुधायो।